سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أستغفر الله العظيم الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه مجھے پیارا دوستو بزرگوں بھائیوں اللہ جل کا شکرانہ جے کریم رب اساں کے ان با برکت محفل میں حاضری کی توفیق بخشی ہے۔ اللہ جے پانے تے راضی تھیندو آ انہیں کے یہ بھلائیوں محفلوں نصیب تھیندو کہ فقیر اہل ذکر اہل دل اہل محبت جے تبے کے مہمان تھینا یا اللہ جے راضی تھینا جی نشانی ہے۔ جب کسی بندے پر اللہ راضی ہوتا ہے کیسے پتا چلے گا کہ مجھ پہ اللہ راضی ہے؟ اس کی علامت یہ ہے کہ یا تو اسے کسی اللہ کے ذاکر بندے کا مہمان بنائے گا یا کسی ذاکر کو اس کے پاس مہمان بنائے گا۔ یہ اللہ کے راضی ہونے کی نشانی ہے۔ جو کسی اللہ کے ذکر والے کی محفل میں چند گھڑیاں بیٹھتا ہے یہ گھڑیاں اس کی زندگی کے گناہوں کا کفارہ بن جاتا ہے۔ ایک روایت میں ہے آقائے دو جہاں صلی اللہ علیہ وسلم نے ارشاد فرمایا کہ اگر تم کسی محفل میں بیٹھے ہو اس پوری محفل میں ایک بندہ اللہ کے خوف سے روتا ہے، کیا کرتا ہے؟ اللہ کے خوف سے ایک بندہ روتا ہے تو اس ایک رونے والے کے بدلے اللہ تعالیٰ اس پوری محفل کو بخش دیتا ہے، ان پر اپنی رحمت نچھاور فرماتا ہے۔ لَرُحِمُوا مَنْ حَوْلَهُ وَلَوْ كَانَ 20,000 اس ایک رونے والے کے گرد جتنے بھی لوگ بیٹھے ہیں سب کو اللہ تعالیٰ معاف کر دیتا ہے چاہے 20,000 لوگ کیوں نہ بیٹھے۔ وہ ایک رونے والا بندہ 20,000 گناہگاروں کی بخشش کا سبب بن جاتا ہے۔ ہکڑے ذکر والے
خدا جی خشیت والے اکین میں لڑک ہارے روڑ والے کامے کی صدقے اگر 20,000 گنہگار اپنے محفل میں ہیں اللہ تعالیٰ ہڑنے کی معافی فرمائے یہ تو معمولی گال نہ ہے اللہ تعالیٰ جل شانو ہیڈن محفل کا شرف کرے رکھے حضرت منصور عمار رحمت اللہ علیہ اللہ کے کامل صالح ولی پانوں سے گزریو ان کی مجلس لگی ہوئی ان محفل میں ایک اڑو مانو بچی بیٹھو جو کفن چورائی ہو مانو مری ویلا ان کی قبر پوٹری رات جو ان جو کفن لائے ان کے دھوئی وہ کفن جو کپڑوں کھپائی ہو چوریوں تو چوریوں سبھی قسمیں چوری یا کر ہیڑی چوری قانون دی تھی کفن کی چوری اللہ کے صالح بانے ولی بانے کی محفل میں گڑجی سلجی وہ کفن چور مانو بچے ولی سگورے کی محفل میں بیٹھو جلسو پورو تھیو اللہ ہماری دعا کوئی یہ آخری دعا ہوئی ہے نا ان پر اللہ نے رحمت جو نزول تھی مجھے تمام کی یہ گزارش کہ بھی ایک محفل میں بنو تو ادھما نم چلا کرے آخری دعا جو کہوں گیا نا وہ اجور ملن جو ٹائم موقعوں کو مثال تمام گھر جو کم کرایو جنہیں کم پورو تھی دو تو تمام مزوری بھی دو نا وہ مزور ادھ میں بیپاری جو بھجی وجے 3 بجے بھجی وجے انہیں کے مزوری پوری نہ ملے وہ کم پورو کر دیاری پوری لگا وہ تو مزدوری ملے جدیں بھی کہ محفل میں بنو تھا تو انہیں جی آخری دعا میں شریک تھیو انہیں ملتان سے اللہ جی رحمت جو بھی وسلم حضرت منصور عمار رحمت اللہ علیہ محفل کے اختتام کے دعا جاہت تک ہے میرا مولا اج ہن محفل میں جو سبنی کا ودیک گنہگار بدکار بدعمال مولا اپنے کے معافی دے سبحان اللہ مولا اپنے کے بخش سبحان اللہ اللہ نے ولی جاہت تک جدا ہے رب تقدیروں بٹائی چکی تو دعا کری ہر کو مانو پنی گھر دے ہلیو گیو ان محفل میں وہ جو کفن چور بد کردار بد اعمال مانو انہیں محفل میں شریک ہوئے پنی عادت کا مجبور رات تھی کو 9 میت دفن چو کہ عورت کے دفنائے ویا رات جو ہن پنی عادت کا مجبور ان عورت جی قبر کوٹری لاش تو کفن کرن جدا جن مل لاش میں ہاتھ بھی دئی کفن میں ہاتھ بھی دئی چھکے لائن لگو تو انہیں میت عورت مجھا آواز آئیو تا عجبا جو بخشل مانو جو کفن تو لائے یہ بکی جو انہیں میت جو گال آئیو
लाश जो ॻाल्हायो त ही माण्हू ॾकण लॻो चई केरु बख़्शियल आहे चई मां अलाह जी बख़्शियल बानी आहियां ऐं तूं बि अलाह जो बख़्शियल बानो आहीं चई मां त चोर आहियां मां त गुनहगार आहियां चई हा हुई पर अॼु राति अलाह जे वलीअ जी महफ़िल में जॾहिं पर उन दुआ कई मौला हिन महफ़िल में जेको वॾे खां वॾो गुनहगार वेठो आहे उन खे माफ़ी ॾेई छॾ त उन महफ़िल में तूं ई वॾो गुनहगार हुए अॼु राति अलाह तोखे बख़्शे तुंहिंजो नालो पंहिंजे दोस्तनि में लिखी बस इन ॻाल्हि जो हुनखे एतिरो असर थियो ओॾी महिल ई वो कफन मां हथ कढियईं लाश खे लटियईं ऐं उन ॾींहं खां पोइ हुनजे ज़िंदगी में इनकलाब अची वियो वो चोर मञा गोर बदकार मञा नेकोकार अबरार ऐं अखियार वारो हेर महफ़िलुनि में अलाह जे ज़िक्र वारनि ॿारनि में जॾहिं को अचे थो त उनजो अचणु सजायो आहे उनजो वेहणु सजायो आहे ऐं इहे दुआऊं उनखे दुनिया में बि फ़ाइदो ॾींदियूं त आख़िरत में बि न पुॼंदियूं अल्लाह करीम शल हेड़ियुनि महफ़िलुनि खां असांखे परे न करे चओ सल्लल्लाहु अलैहि रहमत जी महफ़िल हूंदी आहे उन में मथो टिकी वेंदा टे नंबर ते जॾहिं बि कंहिं नेक महफ़िल में वञो कोशिश इहा कयो त उन बुज़ुर्ग या पढ़ा वारे खे जेतिरो वेझो वञी सघो वेझो वेंदा छो त जेको अल्लाह वारनि खे वेझो हूंदो आहे पोइ अल्लाह खे ऐं जॾहिं महफ़िल थींदी आहे अल्लाह जा अनवार तजल्लियूं रहमतूं बरकतूं जॾहिं वलीअ ते नाज़िल थींदियूं आहिनि त जेके उनजे वेझो वेठल आहिनि वॾो हिसो ऐं पहिरियों हिसो उन्हनि खे
ان جي ڪري مجھے سونے نبی صلی اللہ علیہ وسلم جن کی محفل میں جن میں لجپال نبی کی محفل تھی ہوئی نا ان محفل کے اندر جنہیں بدلی اصحاب تھی ہویا وہ بیٹھو بیٹھو تھی مدینے والے کے بیٹھا سونے نبی کے سب کا قریب سے بہن رہا کہ بدلی اصحاب کیونکہ بدر کی جنگ میں شریک کیا کریں کہ ننڈڑا پارڑا اچھی حضور علیہ السلام جن کے قریب بہندا ہویا جیڑی مل حبیب کریم کا شے تقسیم کردا فرائندا تو پہلی انہیں کے ودا کے کچھ سائیں جن کے محبوبت کریمن جے ساجے پاسے بیٹھل ہوں اگڑے بیرے سونے حبیب مدینے والے سائیں جے ساجے پاسے کان اکڑو ننڈڑو بار صحابی بیٹھو کھبے پاسے کان ابو بکر صدیق بیٹھو سائیں جن کے ہاتھ میں یا کھیر ہوئیو یا میکا اڑی شے ہوئی جکا سائیں جن پاڻ ناول فرمائی جکا اوپر بچی حضور جن جو ارادو ہو تو ابو بکر کے دیا پر جے دستور ہو سائیں جن جو حضور جن کے دیدا ساجے پاسے والے کے ساجے پاسے میں بیٹھو ننڈو بارڑو سائیں کریمن فرمایا انہیں بار یا صحابی کے جیکن تجھی اجازت ہوجے تو ماں یہ شے ابو بکر کے لیا یا رسول اللہ یہ تمہاں جو حکم مشکر ہوا اور تمہیں حکم نہ ہے مشکر ہوا جسے کو تمہاں جی اوپر ماں ابو بکر کی چھوڑی فاصلے میں بیٹھو ہی کلے جلائے آنکھ کو پتا ہی ضرور کے ملی نہیں تیرے ٹکڑوں پہ پلے ہیں اب غیر ٹھوکر پہ نہ ڈال جھڑکیاں کھانے کہاں چھوڑ کے صدقہ دے یا رسول اللہ نے حکم حاصل بھلی جو پر جو مشورہ ہوتا ہے وہ تو ماں یا عطا ہے زکات ماں پان حاصل کرنا چاہیے محبوب بھول کیا نہیں وہ شیخ نے ننڑے صحابی جے حوالے سبحان اللہ جنہیں محفل میں جو کوشش کیو تا اگے سبنی کا پہنچن کی سبنی کا اول جو مثال جمعے جنیے تھے خود کو جمعے جو چیئے تو جب وہ سبنی کا اول مسجد میں پہنچے انہیں کے اٹھتے خیرات جو ثواب کرتا جب وہ انہیں کا پہنچے انہیں کے گھٹیے سے خیرات جو ثواب کرتا جب انہیں کا پہنچے انہیں کے بکریے سے خیرات جو ثواب کرتا جب انہیں پہنچے انہیں کے ککڑ کے خیرات جو ثواب کرتا جب انہیں پہنچے انہیں کے ککڑ کے آنے کے خیرات جو ثواب کرتا جب مطلب خود کو شروع کیو امام ممبر تے تھیو خود کو شروع کیو تو ہانے کیے جے ملائک ثواب لکھن والا ہے کوئی دفتر ویڑے ऐं خاموش تھی خود کو ٻڌڻ شروع थी वेंदा आहिनि हाणे इज़ाफ़ी ثواب कंहिंजे लाइ न लिखिबो इज़ाफ़ी अजर उनखे मिलंदो जेको सभिनी खां पहिरीं अवल वज़ू करे ऐं जॾहिं नेक महफ़िल थिए न कोशिश कयो ॿ टे कलाक त लॻनि था न महफ़िल में सॼो ॾींहुं कोन थो लॻे त तव्हां कोशिश करे सभिनी खां अव्वल ईंदा हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि जे
महफ़िल में हिकिड़ो ख़लीफ़ो साहब आयो देर सां, वरी मजलिस जीअं पूरी थी त यकदमि साईं खे मोकल वरितई, साईं कोई इजाज़त ॾियो मिलंदा थिया सिराइकी थी वञे। फिर बेटा चवंदो त आओ पीछड़ जाओ अगड़, माना अचो था सभिनी खां पोइ वरी वञो था सभिनी खां अॻ में, अचो सभिनी खां पोइ वञो सभिनी खां अॻ में। भलो माण्हू त इहो आहे जेको अचे सभिनी खां अॻ में, वञे सभिनी खां पोइ। सम्झो था? हाणे हिकिड़ी वॾी बेअदबी आहे जॾहिं महफ़िल शुरू थी वञे, पोयों अचण वारो माण्हू गर्दन फलांगींदो, माण्हुनि जे कंधनि खां ओरांगींदो। हीअं मिसाल माण्हू वेठा आहिनि, कुड़ो कुड़े सां मिलायूं वेठा आहिनि, हीअं जो ईंदो को हथ खींची वेठो हूंदो, कंहिंजो पेर पकड़ियल हूंदो, कंहिंजे पेर ते लत अची वेंदसि, कंहिंजे हथ खे लत ईंदो, हीअं कंधनि खां ओरांगींदो तो लत वञी कंहिंजे कुल्हे ते लॻंदी, कंहिंजे मथे ते लॻी वेंदी। इहा सख़्त बेअदबी आहे, वॾी बेअदबी आहे। जे ॿाहिरों अचो था न त जिते बि तव्हांखे जॻह मिले उते वेही ॻाल्हायो, मजलिस खे ओरांगियो न। ऐं अदब इहो आहे जीअं तव्हां अचो था न विच में विथी छॾे न वेहो, पोइ हुते टोली करे वेह, पोइ हुते ईअं न। जीअं अचो था त जीअं ॿियो माण्हू वेठा आहिनि उन्हनि सां गॾु वेंदा कयो, विच में विथी न छॾो। विथी खाली छॾींदो त ॿाहिरियों जेको ईंदो लताड़े लताड़े वञाए खाली वञी वियो। अदब महफ़िल जो इहो आहे जो तव्हां विच खाली न छॾियो। हबीबन करीम फरमाया ला तत्रुकुल फुरजातिन लिशैतान, विच में खाली खाली जायूं शैतान जे लाइ न छॾींदा कयो। जेके विच में खाली जायूं बचनि थियूं न, इब्लीस अचे उते दिलि जमाईंदो, पोइ अचे विस्र सां विझंदो, हेॾो मजलिस हलंदी, शैतान विस्र सां हाणे घटि ई ॿुधी गच थी हाणे उथी अंदर में ख्याल रखंदो। तव्हां चओ त बाबा आख़िरी दुआ थी ॾियां, वो अंदर में यार जो हाणे पेशाब लॻो हालो पूरी भॼाइण जी कोशिशि कंदो। तंहिंजे करे महफ़िल जे विच में ख़ाली जाइ बिल्कुलु न छॾींदा कयो। सम्झो था? ऐं जॾहिं महफ़िल क़ुरानी हुजे, महफ़िल नात आहे, महफ़िल तिलावत आहे, कंहिं बुज़ुर्ग जी महफ़िल आहे, कंहिं आलिम मुफ्ती अहले सुन्नत जे कंहिं सालिह आलिम जी महफ़िल आहे, त ओॾी महिल अदब इहो आहे हेॾे होॾे न ॾिसो, हेॾे होॾे न विहारियो, पर उन बयान करण वारे जे चहिरे में ॾिसो। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे मुर्शिद जी महफ़िल में अदब इहो आहे जो पंहिंजे मुर्शिद जे पेशानीअ में नज़र विझी वियो। छो त सुलूक जे किताबनि अहले दिल ऐं अहले मारिफत लिखियो आहे त जेॾी महिल कामिल मुर्शिद महफ़िल में बयान कंदो आहे त मुहम्मदी फैज़ उन जे पेशानी मज़ा ईअं निकिरंदो आहे जीअं सर्च लाइट। जेको हेॾे होॾे मुतवजे थींदो उहो मुहम्मदी फैज़ खां महरूम रहिजी वेंदो। सम्झो था? बिल्कुलु मुतवजे थी पंहिंजे मुर्शिद ॾे या उन मुक़रर बयान करण वारे ॾे मुतवजे थी ऐं गौर ऐं फिक्र सां वेही पाए। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू आदाब सेखारिया है। महफिल जा आदाब कुरान में रब सेखारिया है। अल्लाह तो फरमाए इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अंसितू
جڏهن قرآن پڙهيو وڃي ته چپ خاموش थी فاستمعوا کن لائے ٻڌو غور ۽ فکر سان ٻڌو فاستمعوا له ان قرآن جي آيتن کي ٻڌو وانصتوا ۽ خاموش थी وڃو پنهنجي گفتگو پنهنجي کچهري پنهنجو تعارف چرپر بالکل ڇڏي ڏيو جڏهن توهان ان طرح سان ويندو لعلكم ترحمون توهان جي مٿان رحمت وسائي ويندي رحمت کا حقدار थी वेंदो توهان جي مٿان رحمت وسي ويندي سبحان اللہ بیچ آئے قرآن مجید میں آداب محفل سکھایا ہے یا ایھا الذین آمنوا اے ایمان والو اذا قیل لکم تفسحوا فی المجالس جڏهن جاءِ سوڙي آ ۽ کو معزز ماڻهو ٻاهر وञي وڃي ٿو ۽ توهان کي چيو وڃي ته محفل ۾ ڪشادگي ڪيو ان بے آئر ماڻهو کي جاءِ ڏيو فسحوا توهان ख़ुशादगी कंदा कयो यफ़्सह अल्लाह लकुम जे महफ़िल में तव्हां ख़ुशादगी कंदो त अल्लाह बि तव्हां ते ख़ुशादगी कंदो यफ़्सह अल्लाह लकुम जे तफ़सीर में मुफ़स्सिर लिखियो आहे त तव्हां जे रिज़्क़ में ख़ुशादगी थींदी तव्हां जे इज़्ज़त में ख़ुशादगी थींदी तव्हां जे सीने में ख़ुशादगी थींदी तव्हां जे कब्र खे रब ख़ुशादो कंदो तव्हां खे जन्नत जूं ख़ुशादियूं ॾियारींदो हीअं जो पक्षी मारे वियो हिकिड़ो माण्हू चेर माण्हू जी जात वाला चुरो ई न ज़मीन जुंबद न जुंबद गुल मोहम्मद ज़मीन नुॾे पर गुल मोहम्मद न नुॾे सम्झो था ऐं जेकॾहिं मजबूरन कंहिंखे ॿाहिरि वञण जी ज़रूरतूं आहे पेशा आदत थी वई त पोइ उहो पंहिंजी चादर या कपिड़ो रखी पंहिंजी जाइ वालारे वञे थो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त जेको अॻ में वेठो हुन जाइ ते वरी जेको मोटी अचे त उहो पंहिंजी जाइ जो वधीक हक़दार आहे ॿियनि माण्हुनि खां हिकिड़ो छॾे जो मां कंहिंखे जाइ ख़ाली आहे भरी वई हुअमि पर हिकिड़ो माण्हू पंहिंजी निशानी रखे वियो आहे त मां मोटी थो अचां त उहो पंहिंजी जाइ जो वधीक हक़दार आहे जे मोटी अचे थो त तव्हां हुनजी जाइ अक्सर करे बस जे सीटुनि ते मस्जिदुनि में जुमे जे ॾींहं ते लड़ायूं थी वेंदियूं बरोच माण्हू ज़िद ते अचे त पोइ भला असांजा ये फै जाए ये मैं जाए समझो कुरान मजीद में सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे आदाब सेखारिया ऐं बुरे में बुरो माण्हू ख़बर अथव केरु आहे साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में सभिनी खां बुरे में बुरो माण्हू ॿुधायांव केरु आहे साहबनि खे ॿुधायो आहे रसूल पाण फरमायो त पुछड़े में पुछड़ो माण्हू उहो आहे जेॾी महिल क़ुरान पढ़ियो वञे दीनी मजलिस हले पई ऐं हू वरी पंहिंजी गुफ़्तगू शुरू करे ॼणा वेठा आहिनि सुस पुस कन में ला ख़ैर फी कसीरिन मिन नजवाहुम ये घणी सुस्त जेको आहे उनमें ख़ैर न हूंदो बुरे में बुरो इंसान इहो आहे
जेको महफ़िल हले पई ऐं हू वरी पाण में सुस्त चुप करे ऐं भले में भलो इंसान साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में भले में भलो माण्हू उहो आहे जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त मुतवज्जे थी ख़ामोश थी अल्लाह जे पैगाम खे ॿुधे इहो भले में भलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने हबीब मदीने वाले साईं मुझे लजपाल नबी पंहिंजी उम्मत के हर शय सेखारी साईं फरमाइनि था त जेॾी महिल मजलिसुन में अचो दीनी महफ़िल में अचो क़ुरानी महफ़िल में अचो त पहिरीं हिकिड़ो कमु ज़रूर कंदा कयो जॾहिं दीनी महफ़िल में अचो था त अवल ॾंदण हणी पोइ ईंदा कयो पहिरीं ॾंदण हणी पोइ महफ़िल में अचो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत मुबारक हुई जिन महिल मस्जिद पाक ॾे ईंदा हुआ त ॾंदड़ कंदा ईंदा वेंदा हुआ त ॾंदड़ कंदा हुआ वरी जिन महिल हवेली पाक ते वेंदा हुआ त बि ॾंदड़ कंदा वेंदा साईं फरमाइनि था मूंखे जेका ॾुखी न लॻे न त हे ॾंदड़ मां पंहिंजी उम्मत ते फ़र्ज़ करे छॾियो फ़र्ज़ बणाए छॾियो ऐं जेको ॾंदड़ हणी ऐं भली महफ़िल में हाज़िर थो थिए त उनखे 70,000 नेकियुनि जो अजर ऐं सवाब थो घणो घणो 70,000 नेकियुनि जो सवाब उनखे मिले ऐं जेॾी महिल नेक महफ़िल में अचो अलाह तौफ़ीक़ ॾे त अतुर या ख़ुशबू लॻाए ॾींदा कयो इहा सोने नबी जी सुन्नत आहे मुंहिंजे लजपाल नबी जो बदन मुबारक ख़ुदि ब ख़ुदि ख़ुशबूदार हुयो बिना मुश्क ऐं अंबर जे मुस्तफ़ा जो बदन ख़ुशबूदार हुयो पर इन जे बावजूद बि अम्मा आयशा साईं थी फरमाए त हुज़ूर भले का भलो उचे का उचो अतुर लॻाए पोइ महफ़िल में ईंदा हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए त मूं जेॾी महिल महबूबनि सां हथ मिलाईंदो हुउसि न त अनहु उख़्रिज मिन जुमनतिल अत्तार ॼण महबूब जो हथ अतारी जे दबुले मझां लॻंदो हुजे मुश्किल कंदो आहे दबुले में मुश्किल कंदो आहे पोइ उहो थधो बि हूंदो आहे ऐं ख़ुशबूदार बि हूंदो आहे जेॾी महिल अतारी हुन में हथु विझंदो हथु ॿाहिरि कढंदो त हथु हुनजो थधो थधो ऐं हथु हुनजो ख़ुशबूदार हूंदो हज़रत अनस तो फरमाए त जेॾी महिल हुज़ूर जन सां हथ मिलाईंदा हुआसीं त ईअं महसूस थींदो हो ॼण साईं जन जो हथु अतारी जे दबले मां निकितो हुजे एॾो सुरहो एॾो ख़ुशबूदार एॾो थधो एॾो वणंदड़ ऐं मुलायम मां मसिस्त खस्तन वला दीबाजन अलियन मिन कफ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त को पट को रेशम को एॾो मुलायम नरम ॾिठो जहिड़ी मदीने वारे जे हथ जी तरी नरम ऐं सुभान अल्लाह जंहिं जाइ ते सोना हबीब वेंदा हुआ न उहा जाइ ख़ुशबूदार थी वेंदी वरी उथी जेॾी महिल हलंदा
جے گلی ماں مدینے والا سائیں گزرتا ہاتھ ہوا گلی خوشبودار ٹرے دی ہنسیں ہوا جائے ہوا گلی ہوئے گسا ہوئے گھٹیوں خوشبودار رہتی ہوں جتو ہکڑو بھیرو تجھو مجھو نہیں پار رہتی جیکنے سائیں کریمن جے بدن ماں پکھت نکڑ دو انہیں پکھر میں بھی مشک کا وزید خوشبو مٹھا ماکھی مصری مٹھو جو اسم آئے عطر مشک امبر کھان تجھو سر ہو جسم آئے مٹھا ماکھی مصری کئی تھور نے متے تھوڑا فقیر نے جے متا مدیا غریب نے جے متا مدنی فقیر نے بے وسیل میں جو رکھو تو ای بھرم آئے مٹھا ماکھی اے مصری سبحان اللہ مٹھو جو اسم آئے تجھو سر ہو جو صلی اللہ علیہ صلی اللہ علیہ سبحان اللہ مجھے سونے حبیب کی محفل میں جرے دل پر نبی کی محفل لگتی ہوئی ہائے ہائے کہ سونی محفل ہوئی جن میں مدینے والے نجبار نبی وچتے بیٹھے ہوئے ابو بکر ہوئے عمر ہوئے عثمان ہوئے مولا علی گود میں امام حسن امام حسین دل حسین تم جا حسین دل حسین تم جا حسین پیر پیر نائے بنا مصطفیٰ چوری دے چشمہ کدے ایڈی خوبصورت جو ساتھی دار روزہ ولہو خنین
یہ کدا صحابہ کے رونے جو ہو نا وہ یہ کچھ بہتر یہ ہوتا بار بار آواز نکل دو پر منہ کے ہر کبھی روڑ میں یہ تکلیف بند پہنچے کڑے بڑی خوش طبعی تھی اسابی وقت دا کھلن دا حضور پکڑا بھی کھلن دا سبحان اللہ فکرے نہیں ہے سونے حبیب جی محفل لگی تھی پٹڑی عورت آئی قرآنی عورت آئی یا رسول اللہ مکھے بدائے ماں جنت میں بھی دیت حبیب فرماتا قرآن جنت میں کون ویندا کیا فرمایا اور مائی وچی رونے شروع کرو مائی روئے دارو دا میں پہلے باروں میں کیا زار پہ روئے تیجی حضرت بلال آئے میں چھوٹی روئی جی رونا نا اللہ کے رسول فرماتا قرآن جنت میں کون ویندا بلال کہہ رہے نسل جو ہوئے حبشی کارے نسل جو لیکن زندگی میں شیدی دلی آئی بلال کے ہوتا ماں تو گال سمجھی نہ ہوں گی حضور دنیا کیے چھوڑا تو جنت میں نہیں گی تو سمجھی نہ ہوں کہ بلا تم پوچھئے سائنس کا پوچھئے منہ بھی یہ سمجھو سائنس بنا قرآن جنت میں کون نہیں دا حضرت بلال آئے یا رسول اللہ ہی مائی ہوئے تھی بیٹی جو یہ تھی سائنس فرمایا کہ قرآن جنت میں کون نہیں دا حبیب فرمایا کہ بلال کارا جنت میں کون نہیں دا اچھا بلال روڑ شروع بلال اچھے روڑ شروع کرو یہ رو قرآنی بیٹھی روئے یہ رو بلال بیٹھ روئے تیجی حضرت سلمان فارسی آئے بلال چھو تو رہی ہمیں چھوٹی رہی سائن سے نہیں فرما ہوا جتنا سمجھی نہ ہوگی گا بلا تم پوچھئے حضرت سلمان فارسی آئے یا رسول اللہ یہ بلال جیسے تو سائن سے نہیں فرمایا قرآن کارا جنت میں کون ویندا مائی چوئے تھی تو سائن سے فرمایا مجھے محبوب کیا گال کیا حبیب الکریم فرمایا سلمان قرآن جنت میں کون ویندا سلمان قرآن ہوئے بری جمار وار ہوئے جن میں ٹرئی ہون پیا تو مدینے والے سائیں فرمایا تو بدو قرآن جوان تھی جنت میں ویندا کالا حسین تھی جنت میں ویندا کوچھا حسین بنتی جنت میں کارو کاری صورت میں جنت میں نہیں دو انہیں کے برم چکی جے چندر جیڑو روشن چہرو خوش طبعی تھی خوش طبعی پر حقیقت میں سچ کو حق کو اصلاح ہوئی ہوئی سمجھو تھا خوش طبعی بھی تھی وئی کھلو بھوگ بھی تھی وئی اصلاح بھی تھی مجھے نبی سونے جن منظر جو رنگ کرے کرے حضور جن قبر قیامت آخرت خدا سنا جن شہد عذاب جو جہنم جو پہلے کندہ ہا کہ لجبال نبی جے اکھر میں لڑک بندہ ہا اصحابی گزارو قدار فقیہ ابو اللیث سمرقندی کتاب لکھی ہوا تنبیہ الغافلین اصل عربی میں کتابہ جو اردو میں شاید ہندی میں ترجمہ کی ہوئی اردو میں ترجمہ دائیں ہوئے تنبیہ الغافلین انہیں میں پڑھنی سنت دسا فقیہ ابو اللیث روایت آ دیا مدینے والے سائیں کی دربار لگی ہوئی مصطفیٰ کی کچہری لگی ہوئی مدینے والے سائیں کی چوک کچہری لگی ہوئی حضرت عمر فاروق رضی اللہ تعالیٰ عنہ آئے پر حضرت عمر رو دو آئے سائن فرمائن کا عمر چھوڑ دو آئے یا رسول اللہ باہر اکڑو
नौजवान वेठो ॾाढो रोए थो, ज़ाबता रोए थो। उन जे रोअण खे ॾिसी मूंखे रोअण थो। जॾहिं दिलि नरम हूंदी आहे न, फ़क़ीरो तवजह कयो, जॾहिं दिलि नरम हूंदी आहे त रोंदड़ खे ॾिसी बि रोअण अची वेंदो। जॾहिं दिलि कठोर हुजे, दिलि सख़्त हुजे, अखियुनि मां लुड़को न ईंदो आहे, अख मां कोड़ो न ईंदो आहे। ही जेके अखियुनि जा चश्मा आहिनि न, इहे दिलि सां जुड़ियल आहिनि। हिन जो जड़ दिलि आहे, दिलि। इहे अखियुनि जा चश्मा दिलि मथां जारी थींदा आहिनि। जॾहिं दिलि में नरमी हुजे त अखियुनि जा चश्मा बनी। ऐं जॾहिं दिलि में सख़्ती हुजे, दिलि कठोर बनियल हुजे त अखियुनि जा चश्मा खुश्क थी वेंदा। इन अबअद मिन अल्लाह अल क़ल्बुल क़ासी। अल्लाह का सब का वधीक परे पियल उहा दिलि आहे जेका सख़्त, जेका कठोर दिलि आहे, या अल्लाह का सब का परे। रब खे उहे माना ॾाढो वणंदा आहिनि जेके दिलुनि जा नरम हूंदा आहिनि। ऐं रिवायत में जेको सीरत निगार लिखियो आहे, मुंहिंजा सुहिणा हबीब मदीने वारा साईं तमामु घणा नरम दिल हुया। कंहिंजो ॾुख ॾिसंदा त साईं जे दिलि खे मिलियो, कोई यतीम ॾिसंदा त साईं जे अखियुनि मां लुड़क अची, कंहिंखे गमगीन ॾिसंदा त महबूब जे अखियुनि मां लुड़क अची। ऐं साईं फरमाइनि था त जेका नरम दिलि आहे, इहा अल्लाह खे ॾाढी वणंदी। अल्लाह के वेझड़े में वेझड़ी दिलि जेका नरम दिलि। अल्लाह करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलि नरम करे, दिलि की सख्ती खां रब बचाए, कठोर पणे खां रब बचाए। ऐं मूं ॾिठो आहे त जेके बि औलिया, सुलहा, अहले ज़िक्र, अल्लाह जा जेके प्यारा पाना आहिनि, उन्हनि खे मूं अक्सर रोअंदड़ ॾिठो आहे। मुंहिंजी ज़िंदगी में साढे माना जेके ॾिठा आहिनि, अक्सर उन्हनि खे मूं रोंदे ॾिठो। मुंहिंजो किताब अथव रोअण वारी, किताब जो नालो आहे रोअण वारी। इहो वठो ऐं पढ़ो। जे इहो किताब तव्हां पढ़ियो ऐं तव्हांखे रोअण न आयो त मूं किताब लिखियो ई न आहे। अगरि इहो किताब पढ़ंदे तव्हांखे रोअण न आयो त सम्झो तव्हांजे अंदर में दिलि ई कोन्हे। दिलि वारा आहियो त तव्हांखे ज़रूरु रोअणी। ऐं हबीब करीम फरमायो त को माण्हू पंहिंजे गुनाहनि खे यादि करे एतिरो रोए जो उन जे अख मां मच्छर जे मुंगीअ जेतिरो, मच्छर जो मथो ॾिठो, मच्छर जो मथो, मच्छर जे मथे जेतिरो नंढड़ो ज़रो अख मां लुड़क निकिरी पवे, रब उन जी सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे थो। गुनाहनि खे बख़्शण, मदाइण खे भेटण जो रस्तो इहो आहे। गुनाह कंदे साल थी था वञनि, पर माफ़ी में हिकिड़ो मिंट लॻे। कीअं? बसि अखियुनि मां पिशेमानी जा ॻोढ़ा अची वञनि, पिशेमानी जा लुड़क अची वञनि। रब एॾो गरीब, एॾो बख़्शणहार। हज़रत सैयदना फारूक आज़म जो आयो त हज़रत उमर रोंदो आयो। साईं फरमाइनि था उमर छो रोईंदो पियो आहे? या रसूल अल्लाह, तव्हांजे महफ़िल जे ॿाहिरि हिकिड़ो कुरैशी नौजवान वेठो आहे, पर ॾाढो रोए। उन जे रोअण खे ॾिसी मूंखे रोअण अचे। साईं फरमाइनि हुनखे हाथ, उन नौजवान खे मुंहिंजे अॻियां पेश कयो। नौजवान आयो, ज़ाज़ा रोए पियो, अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया। हबीब करीम फरमायो, नौजवान छो थो रोई? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मूंखे मुंहिंजा गुनाह यादि था पवनि।
मूंखे मुंहिंजूं ख़ताऊं यादि थियूं पवनि जेके ज़िंदगी में ॿियो विकायूं कयूं अथमि उन्हनि खे यादि करे मूंखे रोअण थो हबीबन करीमन फरमाया त वणनि जा पन घणा या तुंहिंजा गुनाह घणा अर्ज़ किया रसूल अल्लाह वणनि जे पननि खां मुंहिंजा गुनाह घणा साईं फरमाया त बारी जा ज़रड़ा घणा या तुंहिंजा गुनाह घणा या रसूल अल्लाह बारी जे ज़रड़नि खां मुंहिंजा गुनाह घणा साईं फरमाया त मींहं जा कतरा घणा या तुंहिंजा गुनाह घणा या रसूल अल्लाह मींहं जे कतरनि खां मुंहिंजा गुनाह घणा साईं फरमाइनि था भला ॿुधाए अल्लाह जी रहमत घणी या तुंहिंजा गुनाह या रसूल अल्लाह अल्लाह जी रहमत मुंहिंजे गुनाहनि खां तमामु घणी तमामु वॾी आहे मुंहिंजे रब जी साईं फरमाइनि था त पोइ रहमत वारो रब तुंहिंजा गुनाह बख़्शींदो पर ॿुधाए त सही तूं अहिड़ो कहिड़ा गुनाह कया आहिनि जो एॾो परेशान आहीं अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह ॿिया त गुनाह घणा ॿियूं त ख़ताऊं घणियूं पर हिकिड़ो अहिड़ो गुनाह मूंखां थियो आहे जो मुंहिंजा लिख ॾकनि था क़ल्ब कंबे थो उन ख़ता ते मुंहिंजो रोअण रुकजे नथो त मां वाहिदुल क़हार जे अॻियां कहिड़ो जवाबु साईं फरमाइनि था कहिड़ो गुनाह थो कयो अर्ज़ की या रसूल अल्लाह मुंहिंजी हिकिड़ी रिश्तेदार औरत हुई मुंहिंजे पाड़ी में रहंदी हुई मुंहिंजी माइटियाणी अज़ीज़ रिश्तेदार हुई ॾाढी हसीन जमील ख़ूबसूरत औरत हुई मां उन ते बुराई जी नज़र रखंदो हुउसि पर हूअ ख़ुदा जे ख़ौफ़ वारी हुई कॾहिं बि बुराई सां मूंखे पंहिंजे वेझो अचणु न ॾिनई तां जो उहा औरत वफ़ात करे हुई न्याणी वफ़ात करे हुई मूंखे शैतान बंद लायो मूंखे नफ़्स गुमराह कयो मूं राति जो वञी उन औरत जी क़ब्र खोटी क़ब्र खोटे उनजो लाश ॿाहिरि कढियो उनजे लाश सां मूं कफ़न हटायो कफ़न खोले उन मैयत सां उन लाश सां मूं ज़िना कयो जेॾी महिल मूं इहा बेहयाई कई त उन मैयत में चुरपुर थी उन मैयत में चुरपुर थी ऐं उन मैयत औरत ॻाल्हायो त ख़ुदा जे कमर खां न ॾिने मूं न्याणी तुंहिंजो कहिड़ो ॾोहो कयो हो जो कबर में अची मूंखे उघाड़ो कई मूंखे पलीत बणाई तूं वाहिदुल क़हार जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदे अल्लाह जी बेनियाज़ सरकार जे अॻियां तूं कहिड़ो जवाबु ॾींदे रसूल अल्लाह जेॾी महिल उन मैयत ॻाल्हायो आहे मुंहिंजे लिंगनि में ॾकड़ी आई बसि हिन जी इहा ॻाल्हि करणु ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा करीम जेको रहमत वारो रसूल हो जो जोश में अची साईं फरमाइनि था ज़ालिम हेॾो गुनाह करे मुंहिंजे मदीने में आयो निकर मुंहिंजे मदीने वञा मथां सोचे करे ॿियनि माण्हुनि जे मथां न था निकर मुंहिंजे मदीने में जेॾी महिल महबूब उनखे मदीने वञा निकिरण जो हुकुम ॾिनो आहे डर हुयो मुस्तफ़ा जो झूले में मूंखे जवाबु ॾेई छॾियो हाणे कीअं कयां काॾे वञा कीअं गुनाह जी माफ़ी वठां जबलनि ते पहाड़नि ते वञूं गारनि में वाजिब में माजिदनि में कॾहिं हेॾे टोड़े कॾहिं होॾे टोड़े ज़ार ज़ार रोए पियो मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी ॾे मौला मूंखे माफ़ कर मौला मूंखे बख़्श कर ईअं रड़ियूं कंदे रोंदे दामू कंदे 40 ॾींहं गुज़री विया घणो वक़्तु गुज़रियो 40 ॾींहं गुज़री विया हाणे दुआ पियो घुरे मौला
تے بخشی تے بخشن ہار ہے معافی دی تے تو کریم ہے رحیم ہے غفار ہے ستار ہے بخشن ہار ہے کہ بخش کر بلا جے معافی دی تو پنجے نتیجے واتا مجھے خوشخبری ملا مولا جے معافی نہ چھوڑی جے بخش نہ تو کری تو وہ مجھے دنیا میں عذاب دے دیکھا سزا کرنی تھی دنیا میں دے مجھے جہنم دے عذاب کا بچانا مجھے آخرت دے عذاب کا بچائے گا یہ روئے پیو رب وقت التجا کو کرے دیر ہوا ہے جو مصطفیٰ کریم کی خدمت میں جبریل آسمان کا لے گیا رب الامتحان کھڑی آئے رب العالمین جب شام کو فرمائے تو محبوب ہی مانو تو خل کیا ہے نہیں یا رب خل کیا ہے ابھی من فرمائے اللہ خل کیا جبریل جو اللہ کو پوچھے تو ہی مانو تو پیدا کیا ہے نہیں یا رب پیدا کیا ہے صحیح فرمائے اللہ پیدا کیا ہے بلا ہنن کے روزی مصطفیٰ تم چھوڑیاں مارا کو چھوڑیا پر سمیں اللہ روزی بلا ہی جے بے فرمانی کا کنے تو مو رب جی بے فرمانی کا کنے یا تم جی بے فرمانی کہ اللہ جی بے فرمانی بلا بخشن ہار محبوب ماں یا مدیوں بیٹھنے والوں ماں یا تم ہے پر فرمائے جبریل اللہ کی بخشنے والوں جبریل تو عرض کرے یا رسول اللہ رب تو فرمائے انہیں قریشی نوجوان رکھے دے کے پڑے محفل ماتوا کٹی چھجو بنو پڑھتے زبان نبوت تا انہیں کے خوشخبری دیو رب نے جو روان قبول کرو انہیں کے گناہ کی معافی ملی اللہ کے بخشش دیو اج بنی جہان جو سردار اللہ جو محبوب نبی خود نکتا ہے جنگل میں غار میں بولے ان قریشی نوجوان کے فرمائیں تھا تو تجھے روڑ اٹھانی جو تجھے آسی التجا قبول پڑی وئی رب تجھے لا معافی جو حکم نصر فرمایا ہاں وہ بیٹھا برابر اسی گدہ ہیں گدلا ہیں نکلنا ہیں نالائق ہیں خاتی ہیں بدکردار ہیں بدعمال ہیں پر یارو اج وقت تو بہت آئے وقت تو رب کا معافی جو خبر نہ ہے کہ بھی مطلب موت متوں مچی ہے موت مہلت نہیں دو اسرائیل یہ نچوں کو تھانے کو مولت جائے تو توبت آئے قیمت نہ اچانک موت جی اج وقت تو مجھا دوستو مجھا بھائیو مجھا بچڑو اج وقت کا مجھے رب نے درد معافی مجھا مولا گناہ بخشایا مجھا مالک گناہ بخشایا وٹی میرے محمد آیا آیا اے مجھا مالک گناہ بخشایا مجھا مالک وٹی میرے محمد آیا آیا اون کو من سجھے تو مکے نکو عصرو سجے تو مکھے یکارے پچیما لرایا وٹھی میرے محمد آیا آیا اے مجھا مولا گناہ زندگی کا لیکن لمحہ رب دینا ہے انہیں میں پہلے خیر گناہ کی باقی بڑھو
तकवा की तरफ थियो इन महफिल में उथण का अग में रब आगे पूछे सच्चाई का खुलूस से दिल सा माफी वठो दिल में अज़्म कयो वाइदो कयो पक्को पुख्तो दिल में इरादो कयो त हाणे वरी गुनाहनि जे विचो न वरी बुराई जा कम न कंदुसि इहो दिल में पक्को आद कयो वचन कयो पंहिंजे रब सां त वरी गुनाहनि जे वेझो छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे क़बूल आहे बेटा ये महफिल सती दायरे जे लाइ कुझु कयूं कुझु हासिल कयूं गुनाहनि जी माफ़ी वठूं पंहिंजे रब खे रिझायूं मदीने वारे साईं खे परचायूं जेकॾहिं तव्हां ही ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं अणॿुधियूं बणाए छॾियूं अमल न कयो त पोइ हर को चवे पंहिंजी क़िस्मत नुक़सान ॿिए जो न आहे कुरान ॿुधी हदीस ॿुधी जे अमल न कयूं त ॿिए कंहिंखे कस नथा लायूं पंहिंजे सिर जा नुक़सान पंहिंजे जान जा ॿिए सियाणो आकिल दाना माण्हू उहो आहे जेको चङाई जी सलाह ॿुधे त उन ते अमल करे छा तव्हां हीअ सलाह मञंदव कहिड़ा कहिड़ा मञंदव गुज़िरियल गुनाहनि जी माफ़ी वठो अॻिते जे लाइ पाण सुधारियो नेक बणिजो सादिर बणिजो जेके ठगियूं अंदर में ज़मीर ॿुधाईंदो छा छा कताऊं ऐं खामियूं आहिनि पंहिंजी दिलि ॿुधाईंदी उन्हनि सभिनी खां तौबा ताइब थी हिकिड़ी नई ज़िंदगी इख्तियार करीम जे ग़ुलामी वारी ज़िंदगी मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी वारी ज़िंदगी अल्लाह जे इताअत ऐं फर्मा बरदारी वारी ज़िंदगी जेकॾहिं इहा ज़िंदगी आगाज़ कई त गुज़िरियल ज़िंदगी रब बख़्शे बि छॾींदो गुज़िरियल गुनाहनि खे रब नेकियुनि में बदिलाए فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات یہ تو وقتی عمل صالح کرتا نا رب جو واعدہ ہے ان کے گناہ کے نیکیوں میں بدلائے چھڈیندو یہ چھو چھا جے کرے وکان اللہ غفور رحیم اللہ تعالی بڑو بخشنہار بڑی بات کرنا رب العالمین جل شان انشاءاللہ سبنی کے بجے گناہن جی معافی وٹھण ऐं नेक बणिजी बाक़ी ज़िंदगी चङे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।